मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही अगर कंहिं औरत सां मोहबत हुजे त उनखे अल्लाह खां दुआ में घुरी सघूं था या न। निकाह जे लाइ कंहिं औरत सां कंहिं बि मुस्लमान खे अगरि पसंदि थी वई का औरत अल्लाह खां घुरी सघो था। कंहिं क़िस्म जो कोई जेको मवाद न आहे, कहिड़े एतबार सां कंहिं क़िस्म जो कोई उन सां कलाम न कंदो। ईअं न त ड्रेग बि हलंदी रहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम, जीअं असांजा काफ़ी मुस्लमान इन टाइम लॻल आहिनि। यादि रहे औरतुनि सां कलाम करणु नामहरम औरत सां हे गुनाह कबीर आहे। अगरि का औरत पसंदि अची वई, अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो फ़न के हू मा ताबलकुम, निकाह कयो अहिड़ी औरतुनि सां जंहिंखे तव्हां पसंदि कयो था। हे अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि इजाज़त ॾिनी त अल्लाह खां दुआ में बि घुरी सघो था। दुआ जो तरीक़ो मां ॿुधायां थो कीअं अल्लाह खां घुरो। या अल्लाह फ़लाणी औरत मूंखे पसंदि आहे, जेकॾहिं अगरि इहा मुंहिंजे लाइ बहितर साबित थींदी, मुंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणाईंदी, या अल्लाह मुंहिंजे लाइ निकाह जे लाइ आसानी जो मामिलो कर। अल्लाह खां दुआ घुरी करे वालदेन खे मोकिलियो रिश्ते जे लाइ। रिश्तो थिए थो हिकु दफ़ो मोकिलियो, ॿियो दफ़ो रिश्तो थिए थो ठीकु आहे, नथो थिए मार्केट खां शार्ट थी वञो। असांजा नौजवान बेवकूफ़, असांजा नौजवान न साईं हिते न मिलियो मां मरी वेंदुमि, हिते मुंहिंजो रिश्तो न थियो, हज़ारे मां फ़ोनियूं आयूं साईं हिते असांजो रिश्तो नथो थिए। अड़े मां चयुमि पागल भेणा पागल, जेकॾहिं हिते अगरि रिश्तो नथो थिए न, कंहिं बि औरत सां तव्हांखे ठीकु आहे पसंदि अची वई, रिश्तो नथो थिए, तूं छा कंदे पाण खे मारींदी आहे भला। दुनिया जे अंदरि लखे औरतूं आहिनि, हज़ारे औरतूं आहिनि, इहो निकाह न ॿिए हंधि थी वेंदो, टीं जॻह ते थी वेंदो, चौथी जॻह ते थी वेंदो। हे असां नौजवान जे अंदरि अक्सर बीमारी, न साईं हिते न थियो पोइ मां मरी वेंदुमि। मरी वञ, मरी वञ, छा थींदो, तूं मरी वेंदे दुनिया सभिनी लाइ खुलियल आहे। त यादि रहे अगरि किथे बि अल्लाह खां घुरो, अल्लाह खां घुरो, हिकु ॿ दफ़ो नियापो मोकिलियो, कलाम कंहिं क़िस्म जो कोई औरतुनि सां न कयो। अगरि कलाम कयो न, राब्तो हले थो न, इंतिहाई गुनाह आहे, कबीरा गुनाह आहे। अगरि कंहिं औरत हक़ीक़त में पसंदि आहे त हिकु शरीफ़ मुस्लमान जो कमु आहे, हिकु शरीफ़ मुस्लमान जो ऐं हिकु शरीफ़ इंसान जो कमु आहे त उहो फौरी तौरु निकाह तरफ़ भॼंदो। यार ईअं कलाम करण में मूंखे गुनाह मिलंदो, फौरी तौरु चवंदो यार मुंहिंजो निकाह थी वञे, जान छुटी वञे, मुंहिंजी घरवारी थी वञे। त अगरि किथे रिश्तो न बि थियो न, छॾे ॾियो त ज़िंदगी जेकी अल्लाह ताला जंहिं मक़सद लाइ तव्हांखे मोकिलियो आहे न, उहो मक़सदु असां चऊं था बसि फ़लाणी औरत मिले, इहे मक़सदु आहे। यादि रहे नाहे मक़सदु, नाहे मक़सदु छा आहे, अल्लाह ताला जी इबादत। मक़सदु छा आहे, जन्नत खे हासिलु करणु। मक़सदु छा आहे, जहन्नम खां पनाह घुरणु। असां मुस्लमाननि जो दुनिया जे अंदरि अचण जो इहो ई मक़सदु आहे। अल्लाह ताला मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।